वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में सखर डिवीज़न जो इजलास थियो आहे। इजलास में सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण निसार खोड़ो वकार मेहदी शरीक आहिनि। नासिर हुसैन शाह, सईद गनी, ॼाम ख़ान शोरो, अली हसन ज़रदारी ऐं ॿिया इजलास में शरीक आहिनि। ॼाम इकरामुल्लाह धारेजो, नफ़ीसा शाह ऐं ॿिया बि इजलास में शरीक आहिनि। इजलास में सखर डिवीज़न जे सदर, ज़िले सदर, चूंडियल नुमाइंदनि ऐं टिकट होल्डर्स भी शिरकत कई आहे। इजलास जो मक़सद सखर डिवीज़न जे समूरनि ज़िलनि जा मसइला हल करण लाइ मक़ामी क़यादत सां मुशावरत आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इजलास में नए माली साल जे बजट जे हवाले सां बि मुशावरत करणु आहे। सखर डिवीज़न जा मसइला सम्झण सां नओं तरक़ियाती प्रोग्राम बणाइण में मदद मिलंदी। वॾे वज़ीर जो अहिड़ो चवणु आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो जी हिदायत ते हर ज़िले खे हिकु जहिड़ी तरक़ी ॾिनी वञे। बिलावल भुट्टो चाहे थो त अवामी मसइलनि जे हल लाइ मक़ामी क़यादत सां मुशावरत कई वञे। वॾे वज़ीर पारां सखर डिवीज़न जे मकानी इदारनि खे अवामी मसइला हल करण जी हिदायत कई वई आहे। असांजी तरजीह आहे त अवाम जा मकानी मसइला हल थियनि। मुराद अली शाह चयो त चाहियां थो त मकानी इदारा अवामी भलाई लाइ तरक़ियाती कमु कनि। मकानी इदारनि जो कमु अवामी मसइला मक़ामी सतह ते हल करणु आहे। वॾे वज़ीर पारां इदारनि खे साफ़ पाणी जी फ़रहामी, पाणी जी नेकाली जी हिदायत कई वई आहे।